सिंध हुकूमत तरफा कोरोना वायरस जे बचाव जे लाइ 25 ॾींहं लॉकडाउन बरक़रार रहियो। उन सिलसिले में कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद सैयद मोहसिन अली शाह ॿुधायो त नवाबशाह में कोरोना जा मरीज़ 58, सांगड़ में 11 ऐं नौशहरो फिरोज में 14 केस मौजूद आहिनि, जॾहिं त राशन जे हवाले सां आयल शिकायतुनि जे बारे में असां जांच करे रहिया आहियूं। उन मौके ते हिन वधीक सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डिस्ट्रिक्ट एसपीए में 8 केस पहिरियों जा पॉजिटिव आहिनि ऐं हाणे जेके फ्रेश असां उन्हनि जूं टेस्टूं करायूं आहिनि उन में तइदाद वधी जेको आहे एसपीए डिस्ट्रिक्ट में 58 थी वियो आहे। नौशहरो फिरोज़ में 14 केसिस आहिनि ऐं सांगड़ में 11 केसिस आहिनि। असांजी डिवीज़न में जेके बि केसिस आहिनि उहे तबलीगी आहिनि, लोकल केस को बि अञा ताईं न आहे अल्हम्दुलिल्लाह। राशन जे लाइ जेको फंड्स एलोकेटेड आहिनि उहे अक्रॉस डिस्ट्रिक्ट जेको आहे यूनियन काउंसिल वाइज़ डिस्ट्रीब्यूट थिया आहिनि, त पर यूनियन काउंसिल को 150 जे लॻभॻि राशन बैग्स आहिनि, जॾहिं त मुस्तकिन जो तइदाद वधीक आहे। त उन में यूसी वाइज़ कमेटियूं ठहियल आहिनि। उन्हनि कमेटियुनि जेके नाला फाइनल कया आहिनि उन्हनि खे उन्हनि जे डोर स्टेप ते राशन पहुचे पियो। उन में रेंजर्स जो नुमाइंदो, आर्मी जो नुमाइंदो उहे बि मौजूदु हूंदा आहिनि। बिल्कुलु मेरिट ते ऐं ग़रीब फैमिलीज़ खे इहो राशन मिली रहियो आहे। ऐं छो त राशन जो तइदाद कुझु घटि आहे, इन जे करे काफ़ी माण्हू रहिजी विया आहिनि। कैमरामैन रफ़ाकत राय सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ास के लिए सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।